IMF मिशन ऐं पाकिस्तानी इख्तियारनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टॉफ लेवल ते मुआहिदो तइ थी वियो। अवां खे ॿुधायूं पिया त पाकिस्तान लाइ $1 अरब 21 करोड़ डॉलर जी किस्त हासिल करण लाइ रिश्ता खुली विया। मुआहिदो IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी सां मशरूत आहे। मंज़ूरी बाद पाकिस्तान खे मजमूई तौर $4.5 अरब डॉलर ताईं रसाई हासिल थींदी। अवां खे ॿुधायूं पिया त ॻाल्हियूं 25 फरवरी खां 2 मार्च ताईं कराची, इस्लामाबाद ऐं वर्चुअल तरीक़े सां जारी रहियूं। पाकिस्तान खे मजमूई तौर $4.5 अरब डॉलर ताईं रसाई हासिल थींदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया त IMF मिशन ऐं पाकिस्तानी इख्तियारनि विच में ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टॉफ लेवल ते मुआहिदो तइ थी वियो आहे। पाकिस्तान लाइ $1 अरब 21 करोड़ डॉलर जी किस्त हासिल करण लाइ रिश्ता खुली विया। मुआहिदो IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी सां मशरूत आहे। मंज़ूरी बाद पाकिस्तान खे मजमूई तौर $4.5 अरब डॉलर ताईं रसाई हासिल थींदी। ॻाल्हियूं 25 फरवरी खां 2 मार्च ताईं कराची, इस्लामाबाद में वर्चुअल तरीक़े सां जारी रहियूं। IMF मिशन ऐं पाकिस्तानी इख्तियारनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टॉफ लेवल ते मुआहिदो तइ थी वियो।